छा वाकई सैमसंग मोबाइल एप्पल जे आईफोन मोबाइल खे शिकस्त ॾींदो? छा हाणे नोकिया वांगुरु एप्पल जेको आहे सो कंपनी आहे, उन जा जेके स्मार्टफोन्स आहिनि आईफोन, उहे बि मार्केट मां गुम थी वेंदा, नापीद थी वेंदा, को ख़रीदार न हूंदो या को उको दुको ख़रीदार हूंदो? जीअं त सैमसंग कंपनी पंहिंजो जेको स्मार्टफोन आहे उहो मार्केट में लॉन्च करे छॾियो आहे, उन जो अनबॉक्सिंग दुनिया जे वॾे में वॾे यूट्यूबरनि पंहिंजे यूट्यूब चैनल ते कयो आहे। उन्हनि जे दावा मुताबिक़ हाणे आईफोन जो दौरु ख़तमु थी वेंदो। उन जो वजह इहो आहे छो त दुनिया जो पहिरियों AI स्मार्टफोन आहे। AI जो मतिलबु आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस। इन में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा घणाई फीचर ॾिना विया आहिनि। मिसाल तौरु जेके तव्हां सेल्फी कढो था, पोयों को माण्हू आहे या को अणवणंदड़ शइ आहे, तव्हां उनखे हटाइणु चाहियो था त तव्हांखे कंहिं बि एप्लीकेशन में वञण जो ज़रूरत न पवंदो। जेको आहे सो नई कंहिं सॉफ्टवेयर में वञण जो ज़रूरत पवंदो, बल्कि उनखे तव्हां पंहिंजे गैलरी मां ई हटाए सघो था। उन खां अलावा ई तस्वीरूं ॾिठो न जेके फेसबुक ते मशहूरु हुया, अहिड़ियूं ई तव्हांजा नॉर्मल तस्वीरूं बि ठाहे सघंदो। उन सां गॾु गॾु ऑफिस वारनि लाइ तमामु सुठा आर्टिफिशियल जेको आहे सो इंटेलिजेंस जा फीचर बि मुतारिफ़ कया विया आहिनि। हाणे अचूं था, छा वाकई सैमसंग एप्पल जहिड़े को जियांट कंपनी खे शिकस्त ॾींदो? वाकई मूंखे त लॻे नथो, छो त एप्पल आईफोन अॼु जे दौर में को कल्चरल आइकन आहे। कल्चरल आइकन जीअं तव्हां शाहरुख ख़ान खे ॾिसो था त तव्हांखे इंडिया यादि ईंदो। ईअं ई हर जेको आहे सो बारोब माण्हू, स्टेटस वारे माण्हू जो हिकु आइकन आहे, हिकु रोब जो, हिकु स्टेटस जो आईफोन निशानी आहे। तव्हां अहिड़ा माण्हू बि ॾिठा हूंदा जंहिंजे घर में अठो कोन्हे, पोइ बि उहे आईफोन रखी वेठा आहिनि, काटन जा कपिड़ा पाए वेठा आहिनि। उन खां अलावा यादि रखो, ॿिली शींहं खे हर शइ सेखारियो, लेकिन वण ते चढ़णु न सेखारियो। सो अमेरिका पंहिंजे इत्यादि मुल्कनि में तरक़ी त आणे सघे थो, हिकु सनती इनकलाब त आणे सघे थो, लेकिन उनखे बेसिक जेको आहे सो शयूं कोन ॿुधाईंदो त जीअं उन जी इकॉनमी खे नुक़सानु अचे, उन जी मैशियत खे ख़सारो पहुचे। सो ईअं न कंदो, या को बि कंपनी पंहिंजे तौरु को ऐप आणींदो, का शइ आणींदो, त उन जो अमेरिका तमामु बुरो असरु करे छॾे थो। जीअं तव्हां टिकटॉक जो मिसाल वठो, टिकटॉक जो तमामु बुरो असरु करे छॾियो आहे, इंस्टाग्राम, यूट्यूब। सो कॉम्पिटिशन्स बि आहे, लेकिन अमेरिका जेके कंपनियूं आहिनि उहे पाण खां अॻिते कंहिंखे बि कोन छॾींदा। ॾिसणो आहे इहो आहे त ईंदड़ वक़्त में ई जेको सैमसंग अल्ट्रा AI स्मार्टफोन आईफोन खे केतिरे क़दुरु नुक़सानु पहुचाए सघे थो। वीलाग ॾिसो, सब्सक्राइब कयो चैनल खे, महिरबानी तव्हांजो।